भारतीय लोकसभा में पाक फिजाया हथां भारतीय राफेल जहाज किरण जा सबूत पेश। भारतीय हुकूमत फौज जा हथ पैर ॿधी हमले ले उमाणियो। बसियाना एयरफोर्स स्टेशन भरिसां पाण वञी राफेल जहाज जो मलबो ॾिठो। जहाज किरण सबबि हिकु माण्हू फोत ऐं 9 ज़ख़्मी थिया। कांग्रेस अॻवान अमरिंदर सिंह मोदी खे लॼी करे इजलास में जहाज जे मलबे जूं तस्वीरूं ॾेखारे छॾियूं। राहुल गांधी मोदी ते तनक़ीद कंदे चयो त भारत जंगबंदी नाहे कई ऐं जहाज नाहिनि किरिया त पोइ मोदी चए त ट्रंप कूड़ो आहे। ऑपरेशन महादेव काल ई छो शुरू थियो? दहशतगर्द पार्लियामेंट जे सेशन दौरान ई छो मारिया विया? असांजी बहितरीन एयरक्राफ्ट खे लूण मिर्च लॻाए पूजा कई वई, उहे केतिरो उॾिया? इंटेलिजेंस नाकामी जी ज़िम्मेवारी कंहिंजी आहे? मोदी सरकार में दहशतगर्द हमला छो थी रहिया आहिनि? भारतीय लोकसभा में अपोजिशन ऑपरेशन सिंदूर ऐं पहलगाम वाक़े ते सवाल उथारे छॾिया। कांग्रेस पार्टी जे अॻवान प्रियंका गांधी जो चवणु हो त जंगबंदी जो ऐलान न असांजी फ़ौज कयो न हुकूमत, इहो ऐलान आमरीकी सदर कयो। आमरीकी सदर जंग बंद कराइण वारी ॻाल्हि कंदो आहे त मोदी जा ज़ख़्म ताज़ा थी वेंदा आहिनि। पाकिस्तान जंग में भारत खे तारीख़ी शिकस्त ॾिनी। जंग में फतह हासिल थियण खां पोइ आलमी सतह ते मुल्क जो वक़ार बुलंद थियो। पाक फ़ौज दिलेरी ऐं महारत सां दुश्मन जो मुक़ाबिलो कयो। सदर ट्रंप जो जंगबंदी कराइण पाकिस्तान जी सिफारती कामयाबी जो ज़िंदा मिसाल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो लाहौर में पाक बिज़नेस एक्सप्रेस जी इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब। चयाईं अञा सफ़र तमामु डिघो आहे। मुआशी मैदान में टीम वर्क ज़रिए कामयाबी हासिल थी आहे। मुल्क में महांगाई ऐं पॉलिसी रेट में वाज़े घटिताई आई आहे। मोदी सरकार के सिफारती महाज ते हिकु ॿियो धकु। अमरीकी सदर ट्रंप खालिस्तान तहरीक जे हामी तनज़ीम सिख फॉर जस्टिस जे अॻवान गुरप्तनेज सिंह पिननि खे ख़त लिखी छॾियो। सदर ट्रंप पंहिंजे ख़त में अमरीकी शहरनि जे हक़नि ऐं सलामती लाइ जदोजहद जारी रखण वारे अज़्म जो वर्जा कयो। चयाईं मां पंहिंजे शहरीन क़ौम ऐं पंहिंजे क़दरनि खे सभ खां अॻु में रखां थो। अमरीका महफ़ूज़ हूंदो तॾहिं ई दुनिया महफ़ूज़ हूंदी। पंहिंजे शहरीन जे हक़नि ऐं सलामती लाइ विढ़ण कॾहिं बि बंदि न कंदुसि। भारत सिंतास मुआहिदे के हिक तरफ़े तौर ते ख़त्म नथो करे सघे। भारत जॾहिं बि ॻाल्हियूं करणु चाहे पाकिस्तान तयारु आहे। टिनि दरियाहनि ते असांजो हक़ आहे। पाणी जो रुख मोड़ियो वियो त क़बूल न कंदासीं। असां पाणी जो हिकु फुड़ो बि छॾण लाइ तयारु न आहियूं। पाणी जे मामले ते ट्याकड़ अदालत में पाकिस्तान जी पोजीशन बहितर आहे। फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर जी क़यादत में पाक फ़ौज अमन लाइ कोशिशूं करे रही आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जी न्यूयॉर्क में प्रेस कॉन्फ्रेंस चवे तो भारत तरफ़ां तकरारी बयाननि सबबि पाकिस्तान अलर्ट आहे। अमरीकी पड़े वज़ीर मार्को रूबियो सां मुलाक़ात ऐं टेलीफोन राब्तो लाभाइतो रहियो। वापार ऐं टैरिफ बाबति बि ॻाल्हि ॿोल थी। ईंदड़ 2-3 ॾींहनि में टैरिफ ते मुआहिदो तइ थी वेंदो। मुंहिंजा पुट पाकिस्तान न ईंदा। पीटीआई बानी पंहिंजे पुटनि खे पाकिस्तान अचण खां रोके छॾियो। अडयाला जेल में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे पीटीआई बानी चयो त क़ासिम ऐं सुलेमान पाकिस्तान न ईंदा। संदसि ॿार न कंहिं एहतजाजी तहरीक में शिरकत कंदा ऐं न ई कंहिं तहरीक जी अॻवानी कंदा। खंड जी मौजूदा बहरान में शुगर मिल्स मालिकनि 300 अरब रुपयनि खां वधीक पैसा कमाया। ऑडिटर जनरल जो पब्लिक अकाउंट्स कमेटी में इंकशाफ। कमेटी मेंबर रियाज़ फतियाना सवाल कयो त खंड क़ीमतुनि जे नाले ते क़ौम सां 287 अरब रुपयनि जी ठगी कई वई। आख़िर कहिड़ी मजबूरी हुई जो राति जी ऊंधाए में SRO जारी करे टैक्स में रियायत ॾिनी वई।
सिंध असेंबली मां के इलेक्ट्रिक ओवर बिलिंग ऐं लोड शेडिंग खिलाफ़ ठहरा मंजूर। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु हो त हर भेरे असेंबली में ठहरा ईंदो आहे पर के इलेक्ट्रिक हेस्को ऐं सेप्को जे कननि ते जूं नथी चुरे। 18 कलाक लोड शेडिंग थी रही आहे। 50 सेंटीग्रेड गर्मी में बिजली न आहे। सिंध हुकूमत 4 लाख घरनि के सोलर सिस्टम फराहम करे रही आहे पर बिजली कंपनियुनि खे हाणे हल ॾियणो पवंदो। गडियल क़ौमनि में फ़लस्तीन ऐं इसराइल बरियासती हल बाबति कॉन्फ्रेंस। पाकिस्तान जो फ़लस्तीन खे UN जो मुकमल मेंबरशिप ॾियण जो मुतालबो। कॉन्फ्रेंस के ख़िताब कंदे नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो त अमन लाइ बरियासती हल खां सवाइ को रस्तो नाहे। अॼु ग़ज़ा इंसानी हक़नि जे कानून जो क़ब्रिस्तान बणिजी चुको आहे। पाकिस्तान फ़लस्तीन जे हक़ ख़ुदादियत जी हिमायत जारी रखंदो। गडियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस चयो आहे त विच ओभर में जटादार अमन लाइ फ़लस्तीन मसइलो हल करणो पवंदो। मौजूदा तकरार ख़िते खे गैर मुस्तकम करे रहियो आहे। ही क़दम अमल जोगी ऐं बरियासती हल लाइ संदन गडियल ख़्वाहिशनि खे पूरो करण ॾांहुं अॻभराई खे मुतहरिक करे सघे थो। सऊदी अरब जे पॾे वज़ीर शहज़ादे फैसल बिन फरहान चयो आहे त फ़लस्तीनी रियासत ठहण ताईं इसराइल सां लाॻापा क़ाइम ऐं उनखे तस्लीम करण जो सवाल ई पैदा नथो थिए। इसराइल फ़लस्तीन बहरान में बरियासती हल खे अमली जामू पहिराइण लाइ इलाक़ाई इस्तेहकाम जी कुंजी आहे। फ्रांस ऐं सऊदी अरब जी मेज़बानी में न्यूयॉर्क में शुरू थियल 3 ॾींहनि वारी कॉन्फ्रेंस जो अमेरिका ऐं इसराइल पारां बाइकाट। NA1 चित्राल खां क़ौमी असेंबली जो मेंबर अब्दुल लतीफ़ चित्राली नाअहल करार। नोटिफिकेशन जारी। इलेक्शन कमीशन PTI MNA खे 9 मई वाक़िअनि में सज़ा अचण सबबि नाअहल करार ॾिनो। अब्दुल लतीफ़ चित्राली जी नाअहली खां पोइ NA1 खे ख़ाली करार ॾिनो वियो। पंजाह साल अॻु मयारी तालीम हुई। बदकिस्मती सां अॼु उहो मयार नाहे। टीचिंग लाइसेंस लाइ 4000 उस्तादनि इम्तिहान ॾिनो। रुगो 646 उस्ताद पास थिया आहिनि जेको अटे में लूण बराबरि आहे। 17 साल अॻु फ़ैसिलो कयो त उस्ताद टेस्ट खां सवाइ भर्ती न थींदा। ताज़ो जेकी भर्तियूं थियूं आहिनि सभु मेरिट ते थियूं आहिनि। शागिर्दनि खे कामयाब बणाइण में उस्तादनि जो किरदारु हूंदो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो तक़रीब खे ख़िताब। चयाईं नौजवाननि जी रोशन मुस्तक़बिल तालीम ऐं तरबियत 2 अहम अंसर आहिनि। ॿारनि जी बुनियादी तालीम खे बहितर बणाइणो आहे। ईंदड़ नस्ल खे जदीद टेक्नोलॉजी जी तालीम ॾियणी पवंदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह तक़रीब में उस्तादनि में टीचिंग सर्टिफिकेट विरहाया। इम्तिहान पास कंदड़ समूरनि उम्मीदवारनि खे नौकरियूं नथा ॾेई सघूं। कराची प्रेस क्लब आॾो कुझु उम्मीदवार एहतजाज करे रहिया आहिनि। जेतिरियूं ख़ाली जायूं हुयूं ओतिरा ऑफर आर्डर ॾिना आहिनि। सूबे में वधीक 2000 स्कूल खोले रहिया आहियूं जिन में शाम जी शिफ्ट हलाई वेंदी। सिंध जे तालीम खाते जे वज़ीर सरदार शाह जो तक़रीब खे ख़िताब। चवे थो तालीम खाते खे रोज़गार जो ज़रियो न सम्झणु घुरिजे। टीचिंग लाइसेंस ॾियण जे ऐलान बैदि ग़लति ख़बरूं हलाई वयूं। उस्तादनि खे हथियारनि जा लाइसेंस ॾिना वेंदा जंहिं ते अफ़सोस आहे। आसिफ अली ज़रदारी ऐवान सदर में न वेठो हुजे हा त ही सिस्टम 6 महीना बि न हली सघे हा। पंजाब के गवर्नर सरदार सलीम हैदर जो तक़रीब के खिताब। चवे तो भारत खां जंग खटण पुठियां चीन जी सपोर्ट हुई छाकाणि त आसिफ अली ज़रदारी चीन जा 13-14 दौरा कया। जश्न आज़ादी मौक़े हक़ के सिलसिले में सिंध हुकूमत जो अहम कदम। सयाहत सकाफ़त खाते तरफ़ा 1 अगस्त का 14 अगस्त ताईं समूरन सकाफ़ती तारीख़ी सयाहती मागन ते हर किस्म की फीस ख़त्म करण जो ऐलान। म्यूज़ियम गैलरीज़ किलन तारीख़ी कब्रिस्तानन सयाहती मागन ते एंट्री म्यूज़ियम पार्किंग फीस ख़त्म कई वई। कराची हैदराबाद सखर में ग्रैंड म्यूज़िकल इवेंट्स को ठाहिण जो फ़ैसिलो। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह जो चवणु आहे त हिन भेरे आज़ादी जो जश्न मौक़े हक़ सां गॾु समूरी क़ौम जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदी।
मोहब्बत डेरो में क़त्ल थियल नीगरी फाइज़ा चन्ना के केस में गिरफ्तार जवाबदार रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस गिरफ्तार जवाबदार लाल डिनू ऐं अब्दुल जब्बार अदालत के पेश करे जिस्मानी रिमांड की सदा कई। अदालत जवाबदारन के 3 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। खैरपुर बरसा गोठ रांझो गबोल में फायरिंग में औरत कतुल। वारसन जो चवण आहे त चोर घर में चोरी के इरादे से दाखिल थिया त मंजूरा गबोल के जाग थी त हथियारबंद फायरिंग करे खेस कतुल करे फरार थी विया। पुलिस मूजिब शुरुआती तौर जान मिली नारी के कारे के इल्ज़ाम हेठ कतुल किया वियो आहे। वधीक जांच कई पई वञे।